मुंहिंजी तवजा रुगो दुश्मनी जी तरफ़ आहे। इहो ॾींहुं छोकिरीअ जी तबियत ख़राब थी थी वञे। उनजे दिलि ऐं दिमाग़ जे मथां चाकर खाने जे मौत जो सदमो वेही रहियो आहे। वो उन सदमे मां निकिरे ई नथी। हिन वक़्तु कोमल किथे आहे? परियां कमरे में आहे, अकेले सिर वेठी ॻाल्हियूं करे। अच त ॾिसूं था। हा हा हलो। पहिरियों मूं ईंदो हुयो, हाणे नज़र त नथो अचे। आले वियो तेरे मुंडो ते मुंडो खाने वियो। केरु ईंदो मां? केरु? बाबा सच में हू मरी वियो? न मां, केरु थो चवे? केरु थो चवे त हू मरी वियो आहे? मरी नाहे वियो त पोइ किथे आहे? मूंखे हुन सां मिलणो आहे। मां, हू तुझे क़ाबिल न आहे जो तोखे हुन सां मिलायो वञे। मां हुन सां मिलंदसि बाबा, मां हुन सां मिलंदसि, मां हुन सां मिलंदसि। साईं, हाणे तव्हां ई ॿुधायो त हिन छोकिरीअ जो छा कजे? ठीकु आहे मां, ठीकु आहे, मां तोखे हुन सां मिलाईंदुसि। ओए हल न, मिलाए मूंखे हुन सां। मां ॾिसां सच में हू जहिड़ो आहे। रात न, हींअर बाबा, हींअर मां हुन सां मिलण थी चाहियां। हिन वक़्तु हू कंहिं ॿिए हंधि क़ैद में आहे। रातूं तां कढी तुंहिंजे कैद में आणींदोमांसि, पोइ तूं पाण हुनखे सज़ा ॾिजां। पोइ वाइदो कर बाबा, न त तूं फिरी वेंदे। मां वाइदो थो कयां त अॼु राति हू तुंहिंजे कैद में हूंदो। हाणे त ख़ुशि? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।